मलीर इलाइक़े क़ैदाबाद में अगवा बाद क़त्ल थियल मासूम बाड़ीअ सां ज़्यादती जी भी तस्दीक। इलाइक़े वासियुनि पारां लाश दाऊद चौरंगी ते रखी धरणो। शुरुआती मेडिकल रिपोर्ट में चयो वियो आहे त बाड़ी मुनीबा सां ज़्यादती थी, खेसि तशद्दुद बाद क़त्ल कयो वियो आहे। बाड़ीअ जे क़त्ल ख़िलाफ़ वारसनि जो लाश रखी धरणो, क़ातिल गिरफ़्तार करण जो मुतालबो। सेवण वेझो हांडारींदड़ हादसे में फोत थी वियल 20 ॼणनि जी आले ॾखिन सां तदफ़ीन। हिकी ॻोठ मां 20 जनाज़ा खॼण ते माहौल सोगवार थी वियो। जनाज़े नमाज़ में डीसी ऐं एसएसपी खैरपुर जस्कम चेयरमैन सनान कुरैशी समेत वॾे अंग में इलाइक़े वासियुनि जी शिरकत। फोतुनि जी तदफ़ीन क़दीमी कब्रिस्तान लाल घुनियो में अदा कई वई। फोतुनि में 2 घरनि जा 5 भाती भी शामिल। गुसल रात सेवण वेझो वेन बूर जे पाणीअ में किरण सबब घोट कुंवार ऐं मासूम ॿारनि समेत 20 ॼणा फोत ऐं 13 ज़ख़्मी थी पिया हुआ। सेवण हादसो तेज़ रफ़्तारी ऐं वेन में गुंजाइश खां वधीक माण्हू विहारण सबब पेश आयो। सेवण पुलिस सरकारी मदद में 20 हयातियूं गिड़काईंदड़ सान्हे जो केस दाख़िल करे छॾियो। केस एएसआई अज़हर जोखियो जी फरियाद ते दाख़िल कयो वियो। बोड जे पाणीअ में वेन कल्टी थियण सबब 20 ॼणा फोत ऐं 10 खां वधीक ज़ख़्मी थी पिया हुआ। एक रूपो शख्स लंडन में वेही पाकिस्तान जा फैसला करे रहियो आहे। ही पंहिंजे पसंद जो आर्मी चीफ मुक़रर करे उनखे चवंदो इमरान खान के घर भेड़ो कर। ही पाक फौज जे सरबराह खां आईजी पंजाब वांगुर कम वठण चाहिनि था। पीटीआई सरबराह जो लॉन्ग मार्च के वीडियो लिंक ज़रिए ख़िताब। इमरान खान चयो आहे त ही पंहिंजा करप्शन केस ऐं पीटीआई खे ख़त्म करण लाइ इक़्तिदार में आया आहिनि। कानून जी हुक्मरानियत ऐं मुल्क तरक़ी न कंदो। सुभाणे ॿुधाईंदसि त रावलपिंडी कॾहिं पहुचंदासीं। अॻोणे सदर आसिफ ज़रदारी चयो आहे त आर्मी चीफ जी मुक़ररीअ खे कंहिं बि सूरत में सियासी न बणायो वञे। पाक फौज जे सरबराह जी मुक़ररी सियासी बणाइण सां इदारे खे नुक़सान थींदो। पंहिंजे बयान में आसिफ ज़रदारी चयो त असां पाक फौज में प्रोमोशन जे निज़ाम के मज़बूत यकीन रखूं था। समूरा 3 स्टार जनरल्स बराबर ऐं आर्मी जी सरबराहीअ लाइ मुकमल अहल आहिनि। आर्मी चीफ जी मुक़ररी आइन ऐं कानून मूजिब वज़ीर आज़म कंदो। जहाँ तक इमरान खान की लेटेस्ट यू टर्न है उसको हम वेलकम करते हैं। और जैसे खान साहब ने पहले भी कहा है कि कुछ यू टर्न्स अच्छे होते हैं, तो ये यू टर्न भी अच्छा है। ना कल कोई अमरीकी साजिश था, ना आज कोई अमरीकी साजिश है। और बहुत ही अच्छी बात है कि खान साहब इस बात से भी मुकर चुका है। जहाँ तक आर्मी चीफ की तैनाती की बात है, मेरा ख्याल में इसमें वज़ीर ख़ारजा का कोई रोल नहीं है, तो उस क्वेश्चन को आप उन मिनिस्ट्रीज में पूछा जाए जहां उनका रोल हो। तारीखी दोस्त रहा है पाकिस्तान का, वो अमेरिका रहा है, और पाकिस्तान और अमेरिका के दरमियान जो ताल्लुकात है वो भी तारीखी है। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अमेरिकी साजिश वारे मामले ते इमरान खान जे यू टर्न जी आजियां करे छॾी। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अमेरिकी साजिश वारो मामलो न अॻु में हो न ई हाणे आहे। आर्मी चीफ जी मुक़ररी परॾेही विज़ारत जो मामलो नाहे।
लाॻापियल वज़ारत खां सवाल करे सघिजे थो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अमेरिका पाकिस्तान जो तारीख़ी दोस्त रहियो आहे। ॿिन्ही में तारीख़ी लाॻापा आहिनि। अमेरिका सां वीजा पैदा थींदा आहिनि त ॿिन्ही मुल्कनि लाइ ॾुखाइयूं पैदा थींदियूं आहिनि। परडेही पॉलिसी जे हवाले सां ॾुखे दौर मां निकिरी चुका आहियूं। अञा वधीक क़दम खणण जी बि गुंजाइश मौजूदु आहे। आर्मी चीफ जी मुक़ररी बाबति वज़ीर आज़म जी एडवाइस ते अमल कंदुसि। एडवाइस ते अमल न करण जो को बि कानूनी जवाज़ नाहे। रियासती मामलनि में रंडक नाहियां विझंदो। सदर आरिफ अलवी जूं वेझे दोस्तनि सां ॻाल्हियूं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक़ डार जी बि सदर आरिफ अलवी सां अहम मुलाक़ात। अहम मुक़ररी ऐं मुल्क जी सियासी सूरत-ए-हाल ते मुशावरत कई वई। ज़रियनि मूजिब इसाक़ डार वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो अहम पैगाम सदर खे पहुचायो। इसाक़ डार चयो त सदर गॾियल एहतराम ऐं सियासी इस्तेहकाम लाइ किरदारु अदा करे। आइनी ऐं कानूनी मामलनि ते डेडलॉक न हुअणु घुरिजे। सदर जो चवणु आहे त सियासी मामलनि खे बहितर माहौल ऐं कानूनी तोड़े आइनी दायरे में हल करे सघिजे थो। पीटीआई अॻवान फवाद चौधरी चयो आहे त आर्मी चीफ जी मुक़ररीअ जे सिलसिले में सदर आरिफ अलवी पंहिंजी आइनी ज़िम्मेवारी अदा कंदो। ट्वीट कंदे फवाद चौधरी चयो त सदर जेको बि क़दम खणंदो उन में खेसि इमरान खान जी मुकमल हिमायत हासिल हूंदी। सिंध हुकूमत पारां कामोरनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं। इमरान अता सुमरो हिकु भेरो ॿीहर सुजसमा वारे खाते जो सेक्रेटरी मुक़रर। रशीद सोलंकी खे बदिली करे सनअतुनि वारे खाते जो सेक्रेटरी मुक़रर कयो वियो। नोटिफिकेशन जारी। सनअतुनि वारे खाते जो सेक्रेटरी नजीबुद्दीन सहतो खे हटाए रिपोर्ट करण जी हिदायत। शारिक अहमद वर्क्स एंड सर्विसिस खाते जो नओं सेक्रेटरी मुक़रर। ॻोठाबाद जे मेंबर इम्तियाज़ शाह खे बदिली करे सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड जो MD बणायो वियो। 19 ग्रेड जो ऑफिसर मोहम्मद ज़ुबैर जना स्वीप प्रोजेक्ट जो डायरेक्टर मुक़रर कयो वियो। नोटिफिकेशन जारी। सिंध हाई कोर्ट कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडुनि जो शेड्यूल 3 दिसंबर ताईं जारी करण जो हुकुम ॾेई छॾियो। इलेक्शन कमीशन खे मकानी चूंडुनि बाबति 2 महीननि अंदरि समूरा क़दम खणण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडुनि में देर ख़िलाफ़ दरख़्वास्त ते लिखत में हुकुम जारी करे छॾियो। अदालत चयो आहे त इलेक्शन कमीशन 15 ॾींहनि अंदरि शेड्यूल जारी करे मकानी चूंडुनि जी तारीख़ 2 महीननि जे अंदरि हुअणु घुरिजे। सिंध हुकूमत सिक्योरिटी समेत समूरियूं सहूलतूं फराहम करे। सिक्योरिटी न हुअण जी बुनियाद ते मकानी चूंडूं अणॼातल मुदे ताईं मुलतवी नथियूं करे सघजनि। पीटीआई चेयरमैन इमरान खान ख़िलाफ़ तौहीन अदालत केस में वफ़ाक़ी घरू वज़ारत सबूत सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾिया। इमरान खान खे घरू वज़ारत जे सबूतनि जे जवाब जमा कराइण लाइ मोहलत। घरू वज़ारत जे वकील सलमान भट्ट दलील ॾींदे चयो त सबूतनि मां साबित थी वियो त 25 मई जे लॉन्ग मार्च जो हदफ़ डी चौक वञणु हो। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त सुप्रीम कोर्ट पंहिंजो इख्तियार मुहतात थी इस्तेमाल कंदी। कंहिंजे बि उमीदुनि मूजिब हुकुम नथा ॾेई सघूं। पीटीआई खे जलसो करणो आहे त इंतज़ामिया खे नई दरख़्वास्त ॾिए। अदालत जलसे लाइ कंहिं बि जाइ जी तजवीज़ ॾेई नथी सघे। इहो इंतज़ामिया जो इख्तियार आहे। इंतज़ामिया जी मर्ज़ी आहे त उहा डी चौक या F9 पार्क में जलसे जी इजाज़त ॾिए। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक जा जलसे लाइ NOC जारी करण बाबति पीटीआई जी दरख़्वास्त ते रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो त इंटेलिजेंस रिपोर्ट मूजिब इमरान खान ते हमले जो ख़दशो आहे। हुकूमत ऐं रियासत इन ॻाल्हि खे बि साम्हूं रखे। पीटीआई वारनि बि ज़िमेदारीअ जो मुज़ाहिरो न कयो। जीटी रोड मोटरवे ऐं ॿिया रस्ता बंदि कया विया। हाणे तहरीक इंसाफ़ खे ज़िमेदारीअ जो मुज़ाहिरो करणु घुरिजे।
सखर खां हैदराबाद मोटरवे लाइ ज़मीन जी ख़रीदारीअ में मुबैना करप्शन जी जांच जारी। न्यू सईदाबाद में एंटी करप्शन मटियारी टीम जो असिस्टेंट कमिश्नर जी ऑफिस ते छापो। क्लर्क ऐं स्टाफ जा बयान रिकॉर्ड कया विया। एंटी करप्शन टीम असिस्टेंट कमिश्नर मंसूर अब्बासी जे ड्राइवर मोहम्मद अली खासकेली खे हिरासत में वठी छॾियो। साॻे केस में डीसी मटियारी अदनान राशिद गिरफ़्तार ऐं असिस्टेंट कमिश्नर मटियारी मंसूर अब्बासी खे सस्पेंड कयो वियो हो। मुअतल थियल एसी मंसूर अब्बासी ऐं मखदूम हाउस जे तर्जुमान असलम पीरज़ादो सिंध हाई कोर्ट मां हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर कराए वरिती। मियां साहब वासी नौजवान जो कराची में गोलियों लगल लाश हथ। गोठ ओठी पीर जे रहवासी 36 वरियनि जे शहज़ादो कलर जो कराची जे भैंस कॉलोनी वारे इलाइक़े मां लाश हथायो। वारसनि जो चवणु आहे त नौजवान खे पंहिंजे बिरादरी जे माण्हुनि क़त्ल कयो, जंहिं बाद लाश उछलाए विया आहिनि। फेसगंज वेझो मेहरान हाईवे ते चिंगची रिक्शा कल्टी थियण जे नतीजे में हिक ई खानदान जा 8 ॼणा ज़ख़्मी। खेनि इस्पताल मुंतक़िल कयो वियो।